नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खैरपुर में ख़बर ॾींदा हलूं त पाकिस्तान पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चए तो वज़ीर आज़म में इहा सलाहियत नाहे जो हू मैशियत लाइ खैरपुर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो है त असां कंहिं झेड़े में नथा पवणु चाहियूं। अपोज़िशन कुझु पार्टियूं इहो तासुर ॾेई रहियूं आहिनि त पीपल्स पार्टी डील कई आहे। हिन चयो त पीपल्स पार्टी कॾहिं बि डील जी सियासत नाहे कई। नंढनि इशूज़ जे बजाइ हुकूमत मुखालिफ़ तहरीक ते ध्यानु ॾियणु घुरिजे। पार्लियामानी सियासत कंदे अपोज़िशन अॻुवान सां राब्तो रखणो पवंदो। राब्तो PDM सरबराह मौलाना फज़ल रहमान जी ज़िम्मेवारी आहे त हू सभिनी पार्टियुनि खे गॾु रखे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त जेकॾहिं अपोज़िशन पार्टी मुतहद थी इमरान न्याज़ी जे ख़िलाफ़ मुक़ाबिलो कंदियूं त वफ़ाक़ी हुकूमत पंहिंजो मुद्दो पूरो न कंदी। नादान दोस्त खे जवाबु ॾियणु असां खे बि अचे थो, पर मां ख़ामोश आहियां, नथो सम्झां त कंहिंखे परचाइण जी ज़रूरत है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।